जय झूलेलाल। मां कमलेश मगनाणी भावनगर गुजरात का अज जे इन वीडियो में तव्हां सभिनी जो हार्दिक हार्दिक स्वागत है। अज चेटीचंड की पूर्व संध्या ते पाण इन वीडियो के ॾिसी रहिया आहियूं, पाण इहो वीडियो ठाहे रहिया आहियूं। लास्ट ईयर भी तव्हांखे ख्याल हूंदो कि चेटीचंड खां बिल्कुलु थोरा ॾींहं अॻु कोरोना महामारी जेकी हली आहे उन जे करे पंहिंजो त्योहार पाण जेको मेलो लॻाईंदा आहियूं, मेलो कंदा आहियूं, उहो मेलो मल्हाए कान सघियासीं। अॼु हिकु साल उन ॻाल्हि खे थी चुको आहे, पर जहिड़ी परिस्थिति लास्ट ईयर हुई उहा ई परिस्थिति हींअर बि आहे त सभु पंहिंजे पंहिंजे घर हींअर वेठा हूंदा, घर वेही करे ई पाण पंहिंजे इष्ट देव भॻवानु श्री झूलेलाल साहिब जो जनम ॾींहुं मल्हाईंदासीं। हिन इहो वीडियो जेको ठाहिणो आहे हुन में तव्हांखे ख़ासि त जेको आहे वाधायूं ॾियणियूं आहिनि। मूंसां गॾु जेके विराजमान आहिनि, हींअर मूंसां गॾु जेके बीठल आहिनि, भावनगर जा प्रसिद्ध गायक कलाकार श्री सबा गोमल, जेके सत्संग बि कंदा आहिनि ऐं जंहिंजो ॻाइण में बि ॾाढो वॾो नालो आहे। अहिड़े सबा गोमल खे बि मां वेनिती कंदुमि उहे बि ॿ अखर चेटीचंड जे बारे में। सबा गोमल, पहिरों त सर्व सिंधी समाज के चेटीचंड जूं लख लख वाधायूं। अॻे साल पाण चेटीचंड न मल्हाए सघियाऊं, इहा ॻाल्हि कमलेश मगनाणी साहिब जी सची ॻाल्हि आहे। पर पोइ बि सर्व सिंधी समाज जिते बि रहे थी उन्हनि सभिनी मिली करे पंहिंजे घर में लाल साईं जी जोत ऐं बहिराणे साहिब जो जेको नियम हुयो उहो सभिनी घर मल्हायो। ऐं अहिड़ी वरी हिन दफ़े बि प्रस्तुति जीअं कमलेश कुमार ॿुधायो त उहा वरी निमाणी वेनिती आहे त असांजे वरुण देव इष्ट देव खे असां सुभाणे 13 तारीख़ चेटीचंड जेको जनम उत्सव मल्हायो वेंदो आहे, उहो जनम उत्सव पाण सभु मिली करे नथा मल्हाए सघूं, इन करे छो जो कोरोना जी मारामारी आहे। पर सर्व सिंधी समाज खे वाधायूं चेटीचंड जूं। ऐं घर घर में जोत लाल साईं जी ॿारनि ऐं अखो सेसा ऐं पलव इहो असां न विसरूं। इन ॻाल्हि ते सर्व सिंधी समाज खे वरी लख लख वाधायूं, छो जो 1071 साल लाल साईं जे जनम उत्सव जो हे सुभाणे ॾींहुं आहे। इन करे वरी सिंधी समाज खे लख लख वाधायूं ऐं असांजे भाउ कमलेश कुमार खे मंगनाणी साहिब खे करोड़ करोड़ वाधायूं, छो जो भई तमामु सुहिणे नमूने सिंधी समाज जा हे जेके कार्यक्रम कहिड़े बि नमूने गॾिजी करे मिलाए करे यादि कराए करे इहे करणा ऐं कराइणा, त कमलेश कुमार खे ऐं सर्व सिंधी समाज खे चेटीचंड जो लख लख वाधायूं वाधायूं वाधायूं। बोलो जोतन वारे लाल की जय। सबा गोमल, तव्हांखे ख्यालु हूंदो पाण थोरो पंहिंजी जेकी नई जनरेशन हींअर वीडियो ॾिसंदी हूंदी, वडील त ॾिसंदा ई हूंदा, पाण जी चैनल सां सिंधी न्यूज़ एंड व्यूज़ चैनल सां नई जनरेशन बि ख़ासि जुड़ियल आहे यूट्यूब ते, त उन्हनि खे बि थोरो ख़्यालु अचे हिन जे करे। बादशाह मिर्खशाह अॼु खां 1070 साल अॻु यानी कि संवत 1007 में जेॾीमहिल सिंधियुनि जे मथां ॾाढा अत्याचार थिया, ॾाढा ज़ुल्म थिया, तेॾीमहिल सिंधियुनि वञी करे दरियादेव खे, वरुण अवतार खे वञी करे रिझायो। उन्हनि उपवास एकाणा करे भॻवान खे प्रार्थना करे ऐं उन्हनि वरुण देव खे मनायो। ऐं वरुण देव खे मञाइण खां पोइ भॻवानु श्री झूलेलाल साहिब पहिरें दरिया मां दर्शन ॾिनो ऐं इन खां पोइ नसरपुर शहर में, सबा गोमल, नसरपुर शहर में पिता रतन राय ऐं माता देवकी बाई जे पवित्र कुखे जनम वरिती, अवतार धारण करे सॼे सिंधी समाज जी उन्हनि रक्षा कई आहे। चेटीचंड जे बारे में ॿ अखर सबा गोमल तव्हांजे वात मां ॿुधूं ऐं गॾु गॾु हिकिड़ो लाल साईं जो नंढो भॼन बि थी वञे त नई जनरेशन खे आनंद में अञा महा आनंद अची वञे। लाल साईं जी महिमा कहिड़ी ॻाए सघंदासीं पाण। असांजे सिंधी समाज जा इष्ट देव असांजा लाल साईं भॻवानु रतन राय जे घर जनम वठी करे माता देवकी जीअं चयूं त उन्हनि माता पिता खे बि असांजो प्रणाम आहे। ऐं असांजा इष्ट देव वरुण देव सुभाणे के ॾींहुं माना 13 तारीख़ ऐं पंहिंजे सिंधी समाज जो जेको रिवाजु आहे, पाण दरिया शाह ते लाल साईं ते वञी करे अखो बि पाईंदा आहियूं ऐं पलव बि पाईंदा आहियूं ऐं सेसाऊं बि खणी वेंदा आहियूं। ऐं हिन कोरोना जे करे पाण इहो बहिराणो साहिबु हे हो न, पर तॾहिं बि पंहिंजे सिंधी समाज जा अमुक माण्हू 2-4 5 भले जेका नियम आहे सरकार मूजिबि उन प्रमाणे, उन नियम मूजिबि प्रमाणे
दूरी रखी करे, मास्क पाए करे, सैनिटाइज़र करे, तॾहिं बि लाल साईं दरबार लाल साईं जे उते दरिया शाह ते वञी करे ऐं बहिराणे साहिब जो नियम कंदा ऐं ईअं चवंदा, ॿेड़ीअ वारा दारे मुहाणा लाल ते थी वञा, लाल ते थी वञा, हो वञा मां त अखो पाइण थी वञा, हो वञा मां त बासूं बासण थी वञा, ॿेड़ीअ वारा अदारे मुहाणा लाल ते थी वञा, ॿेड़ीअ वारा अदारे मुहाणा लाल ते थी वञा। चेटीचंड जूं सुभाणे चेटीचंड आहे। सर्व सिंधी समाज खे, असांजी समाज जाते बि रहे थी, असांजूं माताऊं भेनरूं भाउर सर्व समाज खे करोड़ करोड़ वाधायूं वाधायूं वाधायूं। थैंक यू सुहा कमल, जीअं हींअर सॼो मस्तु भॼन ॻाए करे अॼु बि शायदि पंहिंजी ॿेड़ी हिन कोरोना महामारीअ जे करे हींअर विच सीर ते आहे। भॻवानु श्री झूलेलाल साहिबु कृपा कंदड़ आहिनि। उन्हनि अॼु खां 1070 साल अॻु जीअं मिर्ख जे ज़ुल्मनि खां पाण खे सॼे सिंधी समाज खे बचायो, तीअं सुभाणे जो जेको ॾींहुं आहे, जेको पंहिंजे भॻवान जो जनमु ॾींहुं आहे, सिंधियत ॾींहुं तरीक़े सां बि पाण मल्हाईंदा आहियूं। पंहिंजे इष्ट देवता श्री झूलेलाल भॻवान जे जनमु ॾींहं ते उन भॻवान खे, पंहिंजे इष्ट देवता खे मां ज़रूरु प्रार्थना करणु चाहींदुसि। असां गॾु थी करे प्रार्थना कंदासीं कि सॼे विश्व मां कोरोना महामारीअ जो नास कनि। भॻवान खे एतिरी शक्ति आहे ऐं भॻवानु उहो करे थो सघे। हींअर सॼी दुनिया जेकी इन परिस्थितीअ में आहे, उन में ॾाढो सभु दुखनि में हींअर सपड़िया पिया आहिनि, त भॻवान जी महिर थिए ऐं अची करे भॻवानु कुझु न कुझु उन कहिड़े न कहिड़े स्वरूप में उन महामारीअ खां पाण खे बचाए। अहिड़ी अॼु जे ॾींहं ते हिकु दफ़ो वरी लाल साईं जे अॻियां मथो झुकाए करे ॿ हथ जोड़े करे असां प्रार्थना था कयूं, सॼे विश्व जो कल्याण थिए। ऐं वरी तव्हां सभिनी खे सिंधी न्यूज़ एंड व्यूज़ चैनल तरफ़ां असांजा वरिष्ठ जेके गायक कलाकार आहिनि, असांजा प्रेरणा स्त्रोत आहिनि अहिड़ा सभा कोमल, उन्हनि जे तरफ़ां मुंहिंजे तरफ़ां तव्हां सभिनी खे चेटीचंड जूं त्योहार जूं लख लख करोड़ करोड़ वाधायूं। जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल।